नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मां कराची का ख़बर ॾींदो। कराची में ॿिनि मासूम भाइरनि खे अगवा करे पोइ क़त्ल कंदड़ FIR में दाख़िल कया जवाबदार ही निकिता। जवाबदारनि ॿारनि जूं लाशूं न्यू कराची जे कब्रिस्तान में उछलाए छॾियूं हुयूं ऐं उन खां पोइ फरार थी विया। पुलिस जवाबदार नफ़ीस ऐं रफ़ीक खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं पंहिंजे ॾोह जो एतराफ़ करे वरितो आहे। पुलिस जे ज़िम्मेवार ज़रियनि मूजिबि जवाबदारनि शुरूआती तौर ते बयान में मञियो आहे त ॿिन्ही ॿारनि जो क़त्ल मुबैना तौर ते पंहिंजे भाउ जे क़त्ल जो बदिलो वठण जे लाइ कयो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि मूजिबि 12 साल अॻु उन जे भाउ जी फ़ौतगी करण लॻण सबबु थी हुई, पर नफ़ीस ऐं रफ़ीक खे यकीन हो त उन जे भाउ खे क़त्ल कयो वियो आहे, जंहिं जी ज़िम्मेवार उन जी भाभी आहे। जवाबदारनि जो चवणु आहे त उन जी भाभी भाउ खे फ़ौत थियण ते ॿी शादी करे वरिती हुई, जंहिं मां उन खे 2 ॿार बि हुआ। जवाबदारनि पंहिंजे भाउ जे मुबैना क़त्ल जो बदिलो वठण जे लाइ भाभी जे ॿिए मुड़ुस मां थींदड़ ॿिन्हिनि मासूम ॿारनि खे अगवा करण खां पोइ मासूम ॿारनि जा तेज़ धार औज़ार सां उन्हनि जा गला कटे छॾिया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।